अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ विश में भलीकार आहियां दानिश खुश्क के ख़बर ॾींदा हलूं तो दादू जे तालके केन शाह जे थेबा फीडर जे लाइनमैन पारां इलाइक़े वासियुनि खां 1 लाख रुपया रिश्वत तलब कई वई आहे। इलाइक़े वासियुनि पारां इहो ॿुधायो पियो वञे त लाइनमैन चवे थो त 1 लाख रुपया ख़र्ची ॾियो त बिजली बहाल थींदी, जंहिं ॿी सूरत में बिजली मुअत्तर रहंदी। ख़बर ॾियूं पिया के दादू जे तालके केन शाह जे थेबा फीडर ते लाइनमैन पारां बिजली मुअत्तर कई वई आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूद आहे असांजो रिपोर्टर आजिज़ सिंधी, उन खां मालूम कंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी आजिज़ आगा कजो, छा तफ़सील आहिनि? लाइनमैन पारां इलाइक़े वासियुनि खां रिश्वत तलब कई वई आहे, छा तफ़सील आहे अव्हां वटि? जी बिल्कुलु 45 ॻोठ अचनि था इन फीडर ते। फीडर आहे थेबा फीडर, जेको केन शाह सब डिवीज़न केन शाह सेप्को जे अंडर अचे थो। ऐं अॼु काफ़ी ॻोठाणनि जेको आहे सो निटराण उस में रोज़ेदारनि एहतजाज कंदे जेको आहे सो चयो आहे त हिते जो लाइनमैन आहे जेको एलेस अकील अहमद सुमरे जो ख़ासि माण्हू आहे, जेको हिननि ॻोठाणनि खां 1 लाख रुपए रिश्वत तलब करे रहियो आहे। न ॾियण जी सूरत में हो 24 कलाकनि मां सिर्फ़ु 4 कलाक लाइट ॾिए थो। ऐं हिननि जो वधीक चवणु हो त जेको आहे सो गेट खां हलंदड़ बिजली जेका रस्ते में डी फिटिंग ऐं जंपर लाहे जेको आहे वरी ॿिए ॾींहं ते 12 बजे चालू करे थो ऐं सिर्फ़ु 4 कलाक ॾेई वरी डी फिटिंग लाथी थी वञे, जंहिंजे करे न इफ़्तारी जे टाइम ते लाइट आहे, न सहरी जे टाइम ते आहे, न तरावीह जे टाइम ते आहे। हालांकि गवर्नमेंट जे तरफ़ां हिन फीडर ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 कलाक जो लोड शेडिंग जो शेड्यूल आहे। ऐं हिननि चयो त असां ग्रिड जे अमले खां पुछूं था, जेके चवनि था त असां वटां तव्हांजो फीडर हली रहियो आहे। हिननि AC सेप्को दादू, CO सखर सेप्को, वफ़ाक़ी वज़ीर ऐं वज़ीर आज़म खां घुर कई त असांजे फीडर जो नोटिस वठी ऐं असांखे परेशानी खां बचायो वञे। ऐं ही लाइनमैन हिन रमज़ान करीम जे भलारे महीने में यज़ीदत वारो किरदारु अदा करे रहियो आहे। ऐं जंहिंमें मुज़ाहिरीन अकील अहमद हालो, शाहनवाज़ चांडियो, खलील अहमद हालो, अख्तर चांडियो, मसूद चांडियो, शाहिद हुसैन थेबो ऐं ॿियनि जेको आहे सो दाहियो त सोलंकिन ऐं ॿियनि लाखिरनि दाहियो त हीअ जेको आहे सो पैसनि जे ख़ातिर रिश्वत न ॾियण जे करे असां ॿिटे अज़ाब में मुब्तला थी विया आहियूं। जेको गवर्नमेंट जो ऐलान आहे त 19 कलाक असांजो फीडर हले, पर ही रिश्वत न ॾियण जे करे असांजी 20 खां 22 कलाक डी फिटिंग जंपर लाहे थो वञे। हिननि सेप्को सखर जे CO खां मुतालबो कयो आहे ऐं एक्सियन मेयर खां पिणु मुतालबो कयो आहे त हिन जो नोटिस वठी ऐं असांखे जेतिरी लोड शेडिंग आहे, जेतिरी बिजली हले थी असांखे ॾिनी वञे। ॿी सूरत में असां एहतजाज जो दाइरो वधाए एक्सियन ऑफिस मेयर अॻियां पुरअमन एहतजाज कंदासीं। जी बड़ी मेहरबानी, आज अपडेट ॾिनी। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आई अवां ताईं शेयर कईसीं त दादू जे केन शाह तालके जे थेबा फीडर ते लाइनमैन पारां रिश्वत तलब कई वई आहे। रिश्वत न ॾियण जी सूरत में 20 खां 25 ॻोठनि जी बिजली गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां मुअत्तल आहे। ख़बर पहुचाईसीं अवां ताईं त दादू जे केन शाह तालके जे लाइनमैन पारां थेबा फीडर ते जेको लाइनमैन मुक़ररु आहे उन पारां रिश्वत तलब कई वई आहे। रिश्वत न ॾियण जी सूरत में बिजली मुअत्तल थियल आहे। इलाइक़े वासियुनि जी ख़बर ई अवां ताईं पहुचाईसीं त वापडा जे सेप्को जे लाइनमैन पारां थेबा फीडर जी बिजली गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां मुअत्तल थी आहे।